अहम ख़बर सां शेयर कयूं पिया। FBR जी डिजिटाइज़ेशन जो सफ़र शुरू थी चुको आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु आहे कर्ज़नि मां जान छॾाइण लाइ हथफनि खे यकीनी बणायो वञे। FBR जी डिजिटाइज़ेशन जो सफ़र डिघो हो। रस्ते में ईंदड़ रुकावटुनि खे ख़त्म करणो पवंदो। असां फ़ैसिलो कयो हो त FBR जे समूरे निज़ाम खे डिजिटाइज़ कयो वेंदो। पाकिस्तान जे रोशन ऐं ख़ुशहाल मुस्तक़बिल लाइ ॾींहं राति महिनत जी ज़रूरत आहे। टैक्स गॾु करण जे निज़ाम में गुज़िरियल साल जे मुक़ाबले में 27% इज़ाफ़ो वाखाण जोॻो अमल आहे। मुख़्तलिफ़ अदालतुनि में इल्तिवा हेठि खरबे रुपयनि जे टैक्स केसिस जो फौरी फ़ैसिलो आणंदड़ आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त माज़ी मां सबक़ सिखंदे अॻिते वधण ज़िम्मेवारी सां कमु करणो आहे। वज़ीर आज़म जो FBR जी परफॉर्मेंस मैनेजमेंट सिस्टम जी इफ़्तिताही तक़रीब खे ख़िताब। FBR जी डिजिटाइज़ेशन जो सफ़र शुरू थी चुको आहे। एक भेरो ॿीहर अव्हांखे आगाह कयूं पिया। FBR जी डिजिटाइज़ेशन जो सफ़र शुरू थी चुको आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त कर्ज़नि मां जान छॾाइण लाइ हदफ़नि खे यकीनी बणायो वञे। FBR जी डिजिटाइज़ेशन जो सफ़र डिघो हुयो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त रस्ते में ईंदड़ रुकावटुनि खे ख़त्म करणो पवंदो। असां फ़ैसिलो कयो हो त FBR जे समूरे निज़ाम खे डिजिटाइज़ कयो वेंदो। पाकिस्तान जे रोशन ऐं ख़ुशहाल मुस्तक़बिल लाइ ॾींहं राति महिनत जी ज़रूरत आहे। टैक्स गॾु करण जे निज़ाम में गुज़िरियल साल जे मुक़ाबले में 27% इज़ाफ़ो वाखाण जोॻो अमल आहे। मुख़्तलिफ़ अदालतुनि में इल्तिवा हेठि खरबे रुपयनि जी टैक्स केसिस जो फौरी फ़ैसिलो आणंदड़ आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त माज़ीअ मां सबक़ सिखंदे अॻिते वधण जी ज़िम्मेवारी सां कमु करणो आहे।